अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श ॼाण तव्हां सां गॾु आहियां अॼु तव्हांजे फरमाइशी उनवान सां जेको तव्हां मूंखे ॿुधाइण चयो हुयो त शाइरीअ जी सिन्फ़ुनि जो तारुफ़ करायूं। अॼु असां शाइरीअ जी सिन्फ़ुनि जो तारुफ़ कंदासीं ऐं जेके आम तौर ते जेके सिन्फ़ूं आहिनि उन्हनि सिन्फ़ुनि ते असां ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे। शायरी जो सिन्फ़ुनि जो तारुफ़ मां पहिरियों लेक्चर ते मुकम्मल ॾेई चुको आहियां, पर हिकु भेरो ॿीहर इन साॻिए लेक्चर खे मां तव्हांजे साम्हूं रखियो आहे सिर्फ़ु इन जे करे त जीअं असां पंहिंजी इन्हनि शयुनि खे हिकु दफ़ो ॿीहर सम्झी सघूं ऐं ख़बर पइजी सघे असांखे त कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि ऐं कहिड़े नमूने सां इहो तब्दील थिए थो। छो त नज़्म में गीत में तमामु घणो जेको आहे सो विख्याई थिए पई, इनखे फ़र्क़ु महसूसु करण में जॾहिं त मां वाज़े करे चुको हुउसि त नज़्म ऐं गीत जेको आहे उहो ॿोलीअ जे लिहाज़ खां सिर्फ़ु डिफरेंट हूंदो आहे, फ़र्क़ु हूंदो आहे उन्हीअ में। बाक़ी घाड़ेटो यानी कि जेका जोड़ जका हुनजी आहे का मुतयन कोन्हे का। ठीकु आहे। अॼु हिकु नंढी कोशिशि ॿीहर कई अथमि त उन्हीअ खे जीअं असां सम्झी सघूं, उन्हीअ खे अॻिते वठी सघूं ऐं हली सघूं। छाकाणि त नज़्म जेका आहे, नज़्म असां बुनियादी कंहिं बि शेर खे नज़्म चई सघंदा आहियूं, छाकाणि त उन्हीअ में लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि उहे पोयल हूंदा आहिनि, यानी कि नज़्म जी माना ई आहे पोयल। ऐं नज़्म जो ज़िद आहे नसर। अहिड़ी लिहाज़ खां सिन्फ़ूं अलॻि अलॻि कीअं थियूं, उन सिन्फ़ुनि खे अलॻि अलॻि छो थो कयो वञे, उनजी सुञाणप कहिड़ी आहे, उन्हीअ खे सम्झाइण लाइ अॼु हिते असां ही उनवान खणी आया आहियूं। ठीकु आहे। हाणे मिसाल जे तौर ते नज़्म अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे हिक ॿिए सां मिलण या मिलाइण, जॾहिं त लुग़वी माना में पोइण। शाइरीअ जे हिन सिन्फ़ में ख़यालनि, लफ़्ज़नि तोड़े रिदम में मौसीक़ीअ, सुर ऐं लय त हिकिड़े क़िस्म जी ख़ूबसूरत उणत कई वेंदी आहे त जीअं पढ़ंदड़ ॿुधंदड़ ते असर छॾे। नज़्म ॿिनि क़िस्मनि जा थियनि था। हिकिड़ा जेके अवाइली आहिनि उन्हनि में वज़न, बहर, हम वज़न ऐं हम काफ़ियन हुजण ते ज़ोर ॾिनल हूंदो आहे। ॿिया जदीद नज़्म आहिनि जिन में वज़न जो बहर जी परवाह वज़न ऐं बहर जे परवाह बिना ख़याल, संदेश, पैगाम खां वधीक ॾिनी वेंदी आहे। मिसाल जे तौर ते नज़्म जा असां वटि ॿ नमूना ॿुधाइनि था हिन मुताबिक़। त हिकिड़ो उहो नज़्म आहे जेको अॻाटो हुयो, जंहिंमें रिदम बि आहे, जंहिंमें काफ़ियो बि आहे, जंहिंमें जेको आहे सो वज़न बि आहे, बहर बि आहे, उहो पूरा हुजनि, उहो इल्म अरूज़ जे मूजिब। ठीकु आहे। असां छंद विद्या जे मूजिब कोन था चऊं। ठीकु आहे। उन में वज़न बहर जी परवाह कोन, पर हाणे जेके नवा नज़्म लिखिया वञनि था उन नज़्म में असां ख़याल खे वधीक जेको आहे सो अहमियत ॾियूं था त पैगाम असां कहिड़ो ॾियणु चाहियूं था, असां पंहिंजो ख़याल कहिड़ो पेश करणु चाहियूं था, उन्हीअ खे वधीक अहमियत हूंदी आहे। शौकत अली अस्सलाम वालेकुम, मोहम्मद तैयब वालेकुम सलाम, फतेह मोहम्मद वालेकुम अस्सलाम, रोशान वालेकुम सलाम, सूर्या सुमरो वालेकुम अस्सलाम। शमशेर हैदरी के चवण मुताबिक़ सिंधी शाइरी जी अहम सिन्फ़ नज़्म जेतोणीक पंहिंजे मौजूदा वस्फ़ जे लिहाज़ खां 20वीं सदीअ में मग़रबी अदब जे असर जी पैदाइश आहे, पर उन खां घणो अॻु के अहिड़ियूं सिन्फ़ूं नज़र अचनि थियूं जिन मां किन में नज़्म जे हाणोकीअ सिन्फ़ जी मौज़ूअ जा, किन में हैयत जा उहिञाण मिलनि था। हैयत ऐं मौज़ू अलॻि अलॻि, हिकिड़ा मौज़ूआती सिन्फ़ूं हूंदियूं आहिनि ऐं ॿियूं हैयती सिन्फ़ूं हूंदियूं आहिनि। मौज़ू जे लिहाज़ खां असां कंहिं बि सिन्फ़ खे जेको आहे सो कंहिं बि हैयत में लिखी सघूं था। जीअं मां वाज़े करे आयो आहियां त मौज़ू हमद आहे, असां बेत में लिखी सघूं था। मौज़ू नात आहे, असां ग़ज़ल में लिखी सघूं था। पर हैयती सिन्फ़ मिसाल जो रुबाई, ग़ज़ल, उनजी हैयत ऐं जोड़जक हमेशह साॻी रहंदी आहे, उन में कॾहिं बि उहा तब्दील कोन थींदी आहे। शमशेर हैदरीअ जे चवण मुताबिक़ सिंधी शाइरी जी इहा अहम सिन्फ़ नज़्म जेतोणीक पंहिंजे मौजूदा वस्फ़ जे लिहाज़ खां 20वीं सदीअ में मग़रबी अदब जे असर जी पैदाइश आहे, पर उन खां घणो अॻु के अहिड़ियूं सिन्फ़ूं नज़र अचनि थियूं जिन मां किन में नज़्म जे हाणोकीअ सिन्फ़ जा, मौज़ूअ जा ऐं किन में हैयत जा उहिञाण मिलनि था। साॻी स्लाइड जेका हुई असांखे
हाणे बेतन ऐं काफ़ियनि वारी बुनियादी दौर खां पोइ बेतन ऐं काफ़ियनि वारी बुनियादी दौर खां पोइ मौज़ून कलाम जो रिवायती दौर जिते सिंधी शाइरीअ खे नवनि मौज़ूअनि लफ़्ज़नि इश्तिहारनि सां मालामाल कयो उते ग़ज़ल सां गॾु इज़हार ऐं बयान जा के अहिड़ा सांजाब मुहैया कया जिन नज़म जे नवनि तजुर्बनि लाइ वसीले जो कमु ॾिनो। ग़ज़ल उन दौर जो सभ खां मक़बूल ऐं ग़ालिब सिन्फ़ रही आहे, पर छाकाणि त उन जूं फ़नी गुंजाइशूं घणो तणो शाइर जे प्रीअ जे ग़म अंदरूनी कैफ़ियतुनि ऐं ज़ाती रद्द अमल ताईं महदूद हुयूं ऐं उन में मुसलसल बयानीअ जी वुसअत न हुई। इन करे ॿाहिरिन हक़ीक़तुनि जे इज़हार लाइ मसनवी, कसीदो, मरसियो, मुसद्दस, मुख़म्मस, मुसम्मत, तरकीब बंद ऐं क़तई वग़ैरह जहिड़ी सिन्फ़ुनि ते तिबई आज़माई कई वई। मिसाल जो त मां ग़ज़ल जेका आहे असां चवंदा ई मां तव्हांखे ॿुधाए आयो आहियां त ग़ज़ल जेका आहे उहा बुनियादी तौर ते प्री यानी कि कंहिं ग़ज़ल लफ़्ज़ जी माना जेका आहे जेका मिर्ज़ा कलीच बेग ऐं ॿियनि लिखी आहे उहा आहे ख़ूबसूरत औरतुनि सां इश्क मोहब्बत जूं ॻाल्हियूं करणु। हाणे उन सिन्फ़ में जेका नज़्म जो हुयो सिन्फ़ में सिर्फ़ु प्री जी ॻाल्हि पई थिए, माना दाख़िलियत खे ख़ारिजियत खे कीअं ज़ाहिर कजे, जेके असांजे ॿाहिरियां साम्हूं जेके मंज़र पिया उन्हनि खे कीअं कजे, समाज खे कीअं वाज़े कजे, उन हक़ीक़तुनि खे ॼाणण जे लाइ इन्हनि शयुनि जो या ही सिन्फ़ूं जेके हुयूं इन्हनि खे बयानु कयो वियो। हाणे इन्हनि खे अलॻि अलॻि बि वरी अॻिते हली ॾिनो वियो, अलॻि उनवान ॾिनो वियो, अलॻि इन्हनि खे कयो वियो, छाकाणि त हर हिक खे पंहिंजो पंहिंजो उनवान हो ऐं पंहिंजी पंहिंजी हैयत हुई ऐं पंहिंजी पंहिंजी जेको आहे सो जोड़ जुक हुई, जंहिंजे करे इन्हनि खे हैयती सिन्फ़ूं चयो वियो, जिन ते मौज़ूआती सिन्फ़ूं अलॻि हुयूं। जीअं गिनान थी वियो मौज़ूआती सिन्फ़ हुई, असां वटि मदह थी वई, मौलूद थी वियो ऐं ॿियूं जेके आहिनि असां वटि हैयती मौज़ूआती सिन्फ़ूं रहियूं। हैयत जे लिहाज़ खां इहे सभु उन वक़्त जे नज़्म जूं सूरतूं आहिनि जिन मां किन खे मौज़ूअ जी ख़ुसूसियत जे करे अलॻि अलॻि नाम ॾिना विया त किन खे मिसराउनि सिटुनि जे तइदाद जे लिहाज़ खां अलॻि अलॻि फ़नी नालनि सां सॾियो वियो आहे। इन दौर जे ॻच शाइरनि जे ग़ज़लनि में बि अंदरूनी रब्त ऐं तसलसल मौजूदु आहे ऐं मौज़ूअ जे लिहाज़ खां बि उहे ग़ज़ल जी दाख़िली उमूमियत खां हटियल आहिनि। इन करे उन्हनि मां नज़्म जो अंदाज़ बखे थो, जंहिंखे हाणे असां नज़्म चऊं था, सो पंहिंजे ख़ुसूसियतुनि जे करे हिकु अलॻि सिन्फ़ आहे। मां तव्हांखे पहिरियों वज़ाहत सां ॿुधाए आयुमि त बुनियादी तौर ते जेके बि शेर आहिनि, जेतिरा बि शेर आहिनि, असां उनखे नज़्म चवंदा आहियूं, पर अॻिते हली असां उन्हनि खे अलॻि अलॻि नाला ॾिनासीं, अलॻि अलॻि जेको सुञाणप ॾिनीसीं, अलॻि अलॻि घाड़ेट ऐं हैयत ॾिनीसीं। सिंधीअ जी रिवायती शाइरीअ वारे दौर में 18वीं सदीअ धारे मरसिया, जंगनामा ऐं हिजविया नज़्म लिखिया विया ऐं मरसिया, मुसद्दस, मखमस ऐं मुरबा बि नज़्म में आहिनि। मरसियनि में सीरत निगारी, वाक़िअ निगारी ऐं मंज़र निगारी आहे, जिन में नज़्म जी हैयत ऐं मौज़ू ॿिन्ही जा चिटा इशारा मौजूदु आहिनि। मियां सरफराज़ जी मशहूर मदह पुण साॻिए दौर में नज़्म जी झलक पसाए थी। इहो दौर मीर हसन अली खान टालपुर जे सिंध जे शाहनामे खां पोइ मिर्ज़ा कलीच बेग जे तौर ताईं शाइरनि क़ाइमु रखियो। मिसाल जो उन्हनि जेका शाइरी कई आहे उन में उन्हनि कहिड़ी बि मुख़म्मस लिखिया हुजनि, मुरबा लिखिया हुजनि, मुसद्दस लिखिया हुजनि, मरसिया लिखिया हुजनि, उहे शाइरी में हिकु नज़्म अचे थो, यानी कि हिकु तसलसुल हुजे थो जेको असांखे उन में नज़र अचे थो। तोड़े जो सिंध जे शाहनामे में जंहिंमें कलोड़नि ऐं टालपुरनि जे जंग जो ज़िक्र आहे पूरो, उन में बि हिकु नज़्म वारो पूरो नमूनो असांखे नज़र अचे थो। उन खां पोइ शम्स अलवा, मिर्ज़ा कलीच बेग ऐं ॿियनि केतिरनि ई शाइरनि साॻिए नमूने खे अॻिते हली मुख़्तसिल गॾु रखियो आहे। हिन वज़ाहत जी अॼु खां वज़ाहत करणी आहे, उन सबबु इहो आहे त जीअं असांखे ख़बर पइजी वञे त हर हिकु सिन्फ़ अलॻि अलॻि छो आहे। नज़्म में कंहिं बि हिकिड़ी मिसर, सिट, शेर या बंद खे पंहिंजी अलॻि अहमियत कान्हे, बल्कि समूरियुनि मिसराउनि जे मेलाप सां हिकिड़ी जामिया ऐं मुकमल शकिल पैदा थिए थी। मां पहिरियों ॿुधायो आहियां, वाज़े कंदो आहियां त नज़्म कंहिं बि हिकु मौज़ूअ ते हूंदी आहे ऐं उन मौज़ूअ जो रब्त जेको हूंदो आहे उहो जुड़ियल हूंदो आहे ऐं इन जे करे पहिरीं सिट खां वठी आख़िरी सिट ताईं ॿी सिट सां जुड़ियल हूंदी आहे। इन जे करे उन खे असां नज़्म चवंदा आहियूं, जंहिंजी मजमूई तासुर ई नज़्म जी असुल वस्फ़ आहे। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चइजे त तासुर जी वहदत नज़्म लाइ बुनियादी ज़रूरत आहे। ग़ज़ल में फ़िक्र ऐं ख़्याल जा अलॻि अलॻि
नंढा नंढा टुकड़ा आहिनि पर नज़म में फ़िक्र ऐं ख़्याल जो तसलसल परवाज़ आहे। जदीद नज़म में वहदत जो जेको तसव्वुर आहे सो उन खां कतई मुख़्तलिफ़ आहे जेको मसनवे या कसीदे वांगुरु हूंदो आहे। हाणे ही कुछ नमूना है मथे जेका भी हुई उहा नज़म जी सिर्फ़ ऐं सिर्फ़ नज़म जी वज़ाहत हुई। उन में असां ॿियूं सिन्फ़ुनि जो ज़िक्र सिर्फ़ इन जे करे कयोसीं त जीअं असांखे ख़बर पवे त नज़म छा थींदी आहे ऐं नज़म छो इन नमूने सां लिखियो वियो आहे ऐं असां ॾिसूं त जेको बि नज़म पढ़ूं था छा उहो नज़म ॿियनि सां रब्त में पूरो आहे या नाहे। ठीकु आहे, जीअं तव्हांजे साम्हूं वतन नज़म साम्हूं आयो वञे। पंहिंजे वतन सां पेच पायूं, पंहिंजनि सां पेच पायूं, पंहिंजो वतन वसायूं, पंहिंजो वतन वसायूं, दिल देस सां लॻायूं। सावक सिरे जी सुहिणी बेर जूं बहारियूं, बाजर ऐं कणक सारियूं पोखूं मिड़े प्यारियूं। साईं कयूं सजायूं, कुड़िमिन सिंधियूं कमायूं। दिल जी वरूह आहे वाह वाह वसियल विचोलो, सांगियुनि सबा झड़नि खे कोने को भव ऐं भोलो। ॻाल्हियूं छॾियूं अजायूं, अॻिते कदम वधायूं। लख वार लाड़ तोता सिर साह पंहिंजो घोरियो, ॻाढ़ा जे तुंहिंजा चांवर लालनि में तिन खे तोरियूं। हिन देस जी तूं दौलत तुंहिंजूं लखें भलायूं। थदड़ी थरनि जी वारी, थदड़ी थरनि जी वारी, प्यारो पलर जो पाणी। बरपुट खे बाह ठाहियूं, वसकार जी वराणी। मारुनि मिठनि सां गॾिजी कुश्ती खुशियूं मनाए। इहो हिकु नज़म जो हिकिड़ो नमूनो आहे। जेको ॿियो नमूनो नज़म जो इहो आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। कंहिं हालत तेज नज़र निहारी धरतीअ ते बाहि ॿारी, माठी निगाह सां ठारी थो हेठि खीर हारी। तुंहिंजा ही नेण न्यारा सिज चंड नाम वारा, वासीं खे फुण पटनि था, वासीं खे फुण पटनि था, हिक ॿिए सां मण मिटनि था। कीअं सेग में सटनि था, कीअं जल में झटनि था। अहिड़ियूं अजब रांदियूं आहिनि किथां तो आंदियूं। ही मां हिननि खे पहिरियों मुकम्मल वज़ाहत ॾेई चुको आहियां। अॼु सिर्फ़ इन्हनि खे तव्हांजे साम्हूं रखियो इन करे आहे त मां अव्हांखे ॿुधाइण सघां, असांखे ॿुधाए सघां त नज़म जो को बि हिकिड़ो फॉर्मेट न हूंदो आहे। मुकम्मल फॉर्मेट हूंदा आहिनि, मुकम्मल घाड़ेटा हूंदा आहिनि, मुकम्मल जेको मुख़्तलिफ़ घाड़ेटा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ घाड़ेटनि ते लिखी वेंदी आहे, मुख़्तलिफ़ नमूननि ते लिखी वेंदी आहे, जंहिंजा हे मुख़्तलिफ़ नमूना मां साम्हूं मां पेश कया आहिनि। फराज़ अहमद मयो, अॼु क्लास का बि कोन्हे का, कंहिं बि क्लास जो जेको आहे सो मौज़ू कोन्हे को। ही सिन्फ़ुनि जो तारुफ़ आहे त सिन्फ़ कहिड़ी सिन्फ़ जो घाड़ेटो कहिड़ो आहे ऐं उनखे कहिड़े नमूने सां लिखियो वेंदो आहे ऐं उनजी सुञाणप कहिड़ी आहे। ही हिकु टियों नज़म तव्हांजे साम्हूं आहे जेको अदल सुमर जो हुयो। सिंध सॼीअ में टियों नंबर, ॾिसो ही सुहिणो शहर सकर, खेड़ीअ जो मैदान हिते, सिंधूअ जो वध शान हिते। तफ़रीअ सां गॾु ॼाण भरियो आहे सजायो, हीउ सफ़र ॾिसो ही सुहिणो शहर सकर। ठीकु आहे, ॿियो पहिरियों नमूनो, ॿियो नमूनो, ही टियों नमूनो तव्हांजे साम्हूं आयो। ही चौथो नमूनो जेको हाणे तव्हांजे साम्हूं आहे। सुबुह न आहे दूर साथी, सुबुह न आहे दूर, लंबी रात विहामी वेंदी, दुख जी आग उझामी वेंदी। आसन लाथी जेतो साथी, उंदहि माही पाखूं फुटंदियूं, कारियूं रातियूं नेठ त खुटंदियूं, छो त वञी वेंदो साथी, सुबुह न आहे दूर साथी। ही नज़म जो चौथो नमूनो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं चारई ॾिसो हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि, हिक ॿिए खां अलॻि अलॻि आहिनि, का हिक ॿिए सां ॻंढियल कोन हुई त मां हे हिक जो लिखी थी। छाकाणि मां पहिरियों ॿुधायो त मुख़्तलिफ़ नमूना आहिनि, मुख़्तलिफ़ फॉर्मेट आहिनि। नज़म खे असांजी सुञाणप जेका थींदी आहे उहा सिर्फ़ु ॿोलीअ सां थींदी आहे त ॿोली कहिड़े क़िस्म जी इस्तेमालु थियल आहे ऐं उनजो मौज़ू कहिड़ो आहे। ही चौथों, ही पंजी नज़म जेका तव्हांजे साम्हूं हाणे पई आहे। ॾुकार ॾेहां तड़े छॾियोसीं, सुकार साणे में अची वियो, ख़ुशीअ में हर दिलि नची रही आहे, जियो जियो जी तव्हां बणिजी, असीं वतन जा मज़ूर हारी। बनी बनीअ ते मन ठही विया, कसे कसे तां कदम खुपी विया, सले सले ते सफ़ा ॼमी विया, नंढा वॾा जान निसार बणिजी, असीं वतन जा मज़ूर हारी। ही नज़म जो पंजो नमूनो। हाणे असां अचूं था गज़ल। सिंधी ॿोलीअ में गज़ल, सिंधी में गज़ल लिखण जी इब्तिदा, सिंधीअ में गज़ल लिखण जी इब्तिदा। छाकाणि त गज़ल सिंध में असां वटि देरि सां आई आहे, उर्दूअ में उन खां अॻु लिखी वेंदी आहे, फारसीअ में उन खां अॻु लिखी पई वञे, जॾहिं त जे अरबीअ में इन जी शुरूआति थी हुई।
अरबी में इन जी शुरुआत थी हुई, अरबी मां फारसी में आई, फारसी मां उर्दू में आई, उर्दू मंझां असां वटि सिंधी में आई आहे। ऐं असां गज़ल जी शुरुआत जेका कुझु हिन रीति थी आहे त सिंधी में गज़ल लिखण जी इब्तिदा कलोड़नि जे दौर में थी। नूर मोहम्मद खस्ता सिंधी में गज़ल जो पहिरियों शाइर आहे। नूर मोहम्मद खस्ता वो शाइर है जंहिं शाह लतीफ़ जे दौर में जॾहिं सिंध जी क्लासिकल शाइरी मुकम्मल उरूज ते पहुची चुकी हुई तॾहिं उन सिंधी शाइरी के गज़ल जे रूप में एक नओं मोड़ ॾिनो। नूर मोहम्मद खस्ता खां पोइ मिर्ज़ा तकी, हाफ़िज़ आली ऐं मियां छतन कल्होड़ा दौर जा शुरुआती गज़ल गो शाइर आहिनि। कल्होड़ा दौर खां पोइ तालपुर दौर में सचल सरमस्त गज़ल लिखिया। सिंधीअ में भरपूर नमूने गज़ल सचल सरमस्त ई आंदो। जॾहिं वो गज़ल जो चऊं था जो शुरुआत थी चुको हुई कल्होड़नि जे दौर जे आख़िर में जी शुरुआत थी चुकी त उन खे मुकम्मल जेको आहे सो बेहतरीन नमूने सां भरपूर नमूने सां जेको आंदो वो सचल सरमस्त आंदो। सचल सरमस्त खां पोइ ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल पहिरियों साहिब दीवान शाइर आहे। हाणे साहिब दीवान शाइर छा आहे इन जी वज़ाहत मां अॻिते लिखंदुसि। ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल दीवान लिखी सिंधीअ में गज़ल जो पुख्तो बुनियाद रखियो। इन खां अलावा ॿी अहम ॻाल्हि इहा त ख़लीफ़े गुल गज़ल के सिंधी रंग में रंगे छॾियो। ख़लीफ़े खां पोइ ग़ुलाम अली शाह, मीर सुबदार खान मीर, मीर नसीर जाफ़री, मीर शहदाद खान हैदरी, मीर हसन अली खान हसन गज़ल में तिबे आज़माई कंदा रहा। अंग्रेज़ दौर में गुल खां पोइ आख़ूंद मोहम्मद कासिम हालाई ऐं फाज़िल शाह जा मजमुआ दीवान कासिम ऐं दीवान फाज़िल छपिया। अंग्रेज़ दौर में सिंधी गज़ल जो अहम शाइर मीर अब्दुल हुसैन खान सांगी आहे। इन्हनि सभिनी पंहिंजे पंहिंजे बुनियाद ते गज़ल में हिकु बुनियादी हुई इर्तिका हुई त फारसी ज़िदा गज़ल हुया, फारसी लफ़्ज़ बि हुया उन में, उर्दू लफ़्ज़ कढंदासीं। फारसी असां वटि छो त उन वक़्त में दफ़्तरी ॿोली हुई त फारसीअ खे वधीक फ़ोकियत हुई ऐं फारसीअ खे अहमियत हुई त उन्हनि शाइरनि जे ॿोलीअ में फारसियत मौजूदु हुई। पर उन्हनि फारसियत खे कढण में जेका अहम किरदारु अदा कयो उहो ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल हालाईअ, ख़लीफ़े दीवान ऐं ख़लीफ़े कासिम ऐं फाज़िल इन्हनि जेको आहे सो इब्तिदा कई। अॻिते हली करे इन्ही गज़ल खे हिकु नओं रूप जेको ॾिनो, नओं मोड़ जेको ॾिनो उहो जदीद शाइरनि ॾिनो। नए ऐं जदीद गज़ल लिखण जी इब्तिदा शेख अयाज़ कई। अयाज़ गज़ल खे सिंधियत जे निज रंग में रंगे उनखे गेड़ू वेस गज़ल सॾियो। गेड़ू वेस गज़ल सॾियो। अयाज़ गज़ल खे नवां मोड़, नवां लाड़ा, नवां मौज़ू, नवां रंग ऐं नयूं सिमतूं ॾेई बुलंदियुनि ते पहुचायो। शेख अयाज़ अहिड़े दौर में गज़ल जे मौज़ूआती वसअत ॾेई हिकु तरफ़ उन जी ॿोलीअ खे सिंध जो वेस ओढायो त ॿिए पासे उन खे ज़िंदगीअ जे ठेठ घुर्जुनि ऐं ज़रूरतुनि सां ॻंढियल मौज़ूअनि जा गह गट्टा वाराया ऐं पंहिंजे तख़य्युल ऐं तख़लीक़ी सघ सां उन में अहिड़ो त रंग ऐं नूर भरियो जो सॼी सिंध में ॿी रक़्सम जो अक्स बणिजी वई। तोणे जो अयाज़ फारसी ज़दा ॿोलीअ खां आजो न रहियो आहे। पहिरीं किताब भैवर भरी आकाश में जेको आहे सो केतिरा ई असांखे गज़ल अहिड़ा मिलनि था जेके फारसी लफ़्ज़नि सां लबरेज़ आहिनि। उन्हनि में केतिरा ई जेको आहे सो मुहावरा लफ़्ज़ फारसी ज़दा आहिनि। पर उन खां पोइ हुन पंहिंजो ॿोलीअ ते अहिड़ो दस्तरस रखियो ऐं अहिड़ी दस्तरस रखी जो हुन फारसी लफ़्ज़नि खे किनारो करे मुकम्मल सिंधी लफ़्ज़नि खे इस्तेमालु कयो ऐं हिकिड़ो नओं वेस ठाहियो। ॿियो सिंधी गज़ल जो वॾो शाइर जेको सिंधी नाम नारायण श्याम उन गज़ल बेहतरीन गज़ल लिखिया। उन गज़ल लिखण जे करे ई उन जेको आहे सो ॿोलीअ खे एॾे बेहतरीन नमूने सां लिखियो ऐं आंदो जो हिकु नओं चस ऐं रस असांखे संदन नज़म में मिलियो, यानी कि गज़ल में मिले थो। गज़ल में काफ़िया जी अहमियत है। सिंधु परवीन मेहरबानी। काफ़ियो गज़ल जो हिकु अहम उनसर आहे जंहिंजे ज़रिए गज़ल जो मख़सूस असलूब ऐं आहंग मुतयन थींदो आहे। गज़ल में काफ़िया जी अहमियत बाबति ग़ुलाम मोहम्मद गिरामी जो चवणु आहे त बेशक शाइरी बेकाफ़िया भी थी सके थी पर बिना काफ़िया गज़ल पंहिंजे मख़सूस असलूब ऐं आहंग खे बरक़रार रखी ई नथो सके। लिहाज़न काफ़िया जी मौजूदगी गुनाई शाइरी लाइ आम तरह सां ऐं गज़ल जे लाइ ख़ासि तरह सां इन करे ज़रूरी आहे जो काफ़िया जे मुतरन्नम ऐं सुरीले अंदाज़ सां जज़्बे जी शिद्दत ऐं तख़य्युल जी रंगीनीअ में काफ़ी तासुर ऐं इज़ाफ़ो पैदा थिए थो।
इन करे इहा बंदिश कॾहिं बि बेमाना चई नथी सघिजे, छो त अदब ऐं फन जे दायरे में हुस्न ऐं जमाल, पुख़्तगी ऐं कमाल आज़ादीअ सां न पर आदाब फन ऐं अदबी बंदिश सां ई पैदा करे सघजनि था। गज़ल में रदीफ़ जी अहमियत। मुजाहिद अली खाकी, वालेकुम अस्सलाम। गज़ल में रदीफ़ जो हुअणु लाज़मी न आहे, इहो शाइर जी मर्ज़ीअ ते आहे त हू रदीफ़ इस्तेमाल करे थो या न। आम तरह ॾिठो वियो आहे त सुठा, नवां ऐं निराला रदीफ़ गज़ल खे ऊचे पद ते खणी वञनि था। रदीफ़ सां न रुॻो गज़ल जी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो थिए थो, पर उन सां मानवी रब्त बि पैदा थिए थो। गज़ल हाणे ही इंफॉर्मेशन जेका आहे उहा इंतहाई लाज़मी आहे, इन्ही खे जो थोरो ज़रूर जेको आहे सो अवां नोट आउट करे छॾिजो या स्क्रीनशॉट करे छॾिजो। गज़ल जो हर शेर ॿिनि मिसराउनि ते मुश्तमिल हूंदो आहे। गज़ल जे पहिरें शेर खे मतलब चइबो आहे, मतलब माना तुलू थियण या उभरण, जंहिंजूं ॿई मिसराऊं पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि। मतलब खां पोइ मतलब वांगुरु हम काफ़िया शेर के मुतले सानी या हुस्न मुतले चयो वेंदो आहे। मुतले मतलब ऐं मुतले सानी खां अलावा गज़ल जे हर शेर में मिसरे उला काफ़िए जी पाबंदीअ खां आज़ाद हूंदी आहे ऐं मिसरे सानी में काफ़ियो हुअणु लाज़मी आहे। हाणे इन जे जेके लफ़्ज़ आहिनि उहे अरबी आहिनि, इन करे मां चवंदुमि पहिरियों ॿ सिटूं पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि, टीं सिट काफ़िए खां आज़ाद हूंदी आहे, चौथी सिट वरी जेका हूंदी आहे उहा हम काफ़िया हूंदी आहे, पंजी सिट वरी आज़ाद हूंदी आहे, त छहीं सिट वरी जेको आहे सो हम काफ़िया हूंदी आहे। जंहिं शेर ते गज़ल ख़त्म थींदो आहे उन्हीअ खे मक़्तअ चवंदा आहिनि। मक़्तअ माना क़त्ल करणु या ख़त्म करणु, पर इन लाइ इहो शर्त आहे त उन में शाइर जो नालो या तख़ल्लुस आयल हुजे, पर आख़िरी शेर में जेकॾहिं शाइर जो नालो या तख़ल्लुस आयल न हूंदो त उनखे मक़्तअ चवण बजाए गज़ल जो आख़िरी शेर चइबो आहे। गज़ल जो को बि मुक़र्रर मख़सूस बहर न आहे। हाणे बहर वज़न इल्म अरूज़ जा हिकिड़ा मख़सूस बहर ऐं वज़न आहिनि, उन्हनि ते हीअ लिखी वेंदी आहे। कहिड़े बि बहर में गज़ल लिखी सघिजे थो। गज़ल जो अलिफ खां ये ताईं काफ़िया रदीफ़ ते लिखियल गज़ल जे मजमूअ खे दीवान चइजे थो। जेको मथे ॻाल्हि आई उनखे मां वाज़े थी कयां, ठीकु आहे। गज़ल जे सभ खां सुठे शेर खे बैतुल गज़ल या शाहबंद चइजे थो। गज़ल में अॻु घटि में घटि 5 शेर हुअण जो शर्त हो, पर मौजूदा वक़्त में गज़ल घटि में घटि 4 शेरनि ते बि लिखियो वञे थो। ऐं श्रीकांत जेको आहे इन में तमामु घणा जेको आहे सो 4 सिटुनि वारा 4 शेरनि वारा गज़ल लिखिया आहे। श्रीकांत सदफ। कहिड़ी दुनिया मुठीअ जी ॻाल्हि करियूं, उग अखियूं खिल ख़ुशीअ जी ॻाल्हि करियूं। हाणे त मुठीअ ऐं ख़ुशीअ काफ़िया आहिनि, जी ॻाल्हि करियूं रदीफ़ आहिनि। मौत ते रोइबो बि पर हाणे मुरकंदड़ ज़िंदगीअ जी ॻाल्हि करियूं। आयो काराण भी मंझसि लेकिन चंद्र जी चांदनीअ जी ॻाल्हि करियूं। ख़त्म ऊंदहि जो कर इहे ॻाल्हियूं, अच तका रोशनीअ जी ॻाल्हि करियूं। गुल कुमाणा खणी त पोइ छा आहे, वेह टिड़ंदड़ किलीअ जी ॻाल्हि करियूं। सॉरी, टिड़ंदड़ कलीअ जी ॻाल्हि करियूं। बस ख़ुशी अॼु जी टह कपण अॼु जा हिन घड़ीअ जी ॻाल्हि करियूं। इलाही करम कर असां ते करारी, हीअ सिन्फ़ कहिड़ी आहे ऐं मौज़ू कहिड़ो आहे इहो मूंखे अवां ॿुधाईंदा। इलाही करम कर असां ते करारी, आहियूं असुल खां सभु ॾुखिया ऐं ॾोहारी। ॾिजईं दीन ईमान पंहिंजे करम सां, कसऊं कल्ब मां कोरे कढजईं कुफारी। ॾुखनि ॾोजरनि जी ख़िज़ा कई ख़राबी, भला आण का सुख संदीनो बहारी। न को ख़ैर जो कमु कयोसीं ख़ुदाया, गुनाहनि में घारी उमिरि सभु गुज़ारी। चङाईअ जो रस्तो बताइज असांखे, करियूं शाल तौबह जो तुरतऊं तयारी। आहियूं ग़ैर वाक़िफ़ न को सूंह साथी, अॻियां पेचेरा पिया मथां रातिकारी। इबादत संदो शौक़ ॾे तूं असांखे, संवारज सेखारज हुनर सभु हज़ारी। निमी तो अॻियां चए कलीच ए ख़ुदावंद, करियूं दिलि सां तौबह ऐं हर वक़्तु ज़ारी। चमन में था ऐं ही नज़्म आहे, गज़ल आहे या का ॿी सिन्फ़ आहे, अवां ॿुधाईंदव। ऐं उन खां पोइ
सिन्फ कहिड़ी आहे इहा मूंखे ॿुधाईंदव। चमन में था चतूं चहकनि बहार आयो लड़ी था लाम ते लड़कनि बहार आयो पटन पोशाक पाती या खणी पंहिंजे मथां साई वही अॼु वाह था वहसन बहार आयो सुखिया सभु थी विया सांगी हला विया डोल डोला ॾुखिया सेकी नथा ॾिसजनि बहार आयो पपीहो बोल थो बोले करे कोयल थी कुकू भंवर ॾिस धार तां भुणकनि बहार आयो मुजाहिद अली खाकी चए थो दुआ आहे सिंधु परवीन जदी हमद आहे आया नो जदो दुआ आहे बहार आयो नज़्म। हाणे ॾिसो इहा ई ॻाल्हि आहे असां उते जेका पोयां पढ़ी आया आहियूं न जिन सिन्फ उन सिन्फ जे बुनियाद ते ॾिसो त काफ़ियो छा आहे ऐं रदीफ़ छा आहे उन जी बुनियाद छा हिन में काफ़ियो ऐं रदीफ़ आहे। रदीफ़ उहो लफ़्ज़ हूंदो आहे जेको वरजाइजी ईंदो आहे ॿेल सवारी हूंदी आहे साॻियो आवाज़ साॻिया लफ़्ज़ उचार जी वापसि ईंदा आहिनि जॾहिं त जे काफ़िया जेके हूंदा आहिनि उहे हम आवाज़ हूंदा आहिनि पर शक्ल सूरत में तब्दील हूंदा आहिनि। ठीकु आहे। रुबाई सपननि में हुयुसि थी मां अभागी भागी सपननि मां हुयुसि थी मां अभागी भागी खोलियम जो अखियूं हुयुसि अभागी सागी जहिड़ो थियो सुम्हण सुभाग तहिड़ो जागण ससुईअ जे सुम्हे त मूं विञायो जागी ससुईअ जे सुम्ही त मूं विञायो जागी आहिस्ता उथी थी मूं वटां जीअं न वई छा बाह जी सुंदरीअ मुड़ी लोड कई कमरे में वेही पखड़जी सपननि जी सुगंध ओकियल वलवाव में जुड़े श्याम पई रीह रुबाई जा क़िस्म आहे। ज़फर अली चए थो गज़ल आहे बिल्कुलु गज़ल आहे पोयां जेके टे असां पढ़ियासीं उहे टई गज़ल हुया पहिरियों नारायण श्याम जो ॿियो मिर्ज़ा खलीज बेग जो टियों जेको आहे सो निसार बज़मी जो इहे टई जेके आहिनि इहे गज़ल आहिनि जो सुञाणप इहा हुई त उन में काफ़ियो खां पोइ रदीफ़ अचे पियो। रुबाई जो लफ़्ज़ रुब लफ़्ज़ मां निकितल आहे जंहिंजी लफ़्ज़ी माना अरबी ज़बान में चार आहे या कंहिं शइ जी चौथी ॿटी या चौथो हिसो ऐं रुबाई जी लफ़्ज़ी माना थी चार हिसा चार पहलू या चार जुज़ा। इस्तिलाही माना मूजिब रुबाई चइनि मिसरनि सुजन वारी उन नज़्म खे चइबो आहे जेको रुबाई जो मख़सूस बहर ऐं उन मां निकितल ख़ासि 24 वज़ननि मां किन ते बि लिखियल हुजे। अरब उनखे रुबाई इन करे चवंदा आहिनि जो बहर हिस्ज जंहिंमें रुबाई चई वञे थी चइनि जुज़नि मां मुरकब थिए थो ऐं उन करे उन वज़न जी हर हिकु मिस्र अरबीअ में ॿिनि जुज़नि वारो हिकु शेर बणिजे थो। इन हिसाब सां रुबाईअ जे चइनि मिसरनि में चार शेर थियनि था। रुबाईअ में ॿ शेर ॿ बेत या चार मिसराऊं हुअण करे हिन शेर जी सिन्फ खे दो बेती चार मिसरई ऐं तराननि जे मुख़्तलिफ़ नालनि सां सॼो पुण वेंदो आहे पर बुनियादी तौर ते हर उन्हीअ खे न पर मख़सूस सां रुबाई जो छाकाणि त उनजो बहर जेको आहे बहर हिज़्ज मख़सूस आहे तंहिंजे करे उन खे रुबाई चयो वेंदो आहे। रुबा माना चइनि सिटनि वारी शाइरी पहिरियों ॿ सिटूं पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि टी आज़ाद हूंदी आहे ऐं चौथी में वरी काफ़ियो हूंदो आहे जेको मथीअ सां हम काफ़िया हूंदो आहे। ठीकु आहे। ॾीज या सेरो मुबारक अड़ी मुबारक अदी मुंहिंजी अल्लाह पुॼाई ॾे मुंहिंजी मौला पुॼाई मुबारकूं मूंखे ॾियारियूं मौला मुंहिंजी ख़ुदा आस पुॼाई मुबारक अड़ी मुबारक अदी मुंहिंजी अल्लाह पुॼाई ख़ुशियूं मूंखे ॾिया ॾेखारियूं मौला भेनर ईच ख़ुशीअ जा गायां मुबारक अड़ी मुबारक अदी मुंहिंजी अल्लाह पुॼाई ॾिनियूं ख़ुशियूं मूंखे आहिनि दातर इहा त अल्लाह खे जुगाए वॾाई मुबारक अड़ी मुबारक अदी मुंहिंजी अल्लाह पुॼाई। हाणे ही चाहे तव्हां साम्हूं लिखियो पियो आहे ॻीच या सेब। ॻीच या गया गाए लफ़्ज़ मां सरजो आहे जेको गाए लफ़्ज़ अञा ताईं कोहिस्तान जे औरतुनि में मुरविज आहे। इन लफ़्ज़ खे गाज या गीच बि कोठियो वेंदो आहे जंहिंजी इस्तिलाही माना आहे उहो गीत जो शादीअ या ख़ुशीअ जे मौक़े ते अक्सर करे औरतूं ॻाइनि लाड़ जे गीचनि खे गयो चवंदा आहिनि ऐं ॿियनि किन भाङनि ख़ुसूसन शहरनि में उनखे सेरो चवनि था। गीच ऐं गयो ख़ालिस सिंधी लफ़्ज़ आहिनि। सिंध अंदरि सराइकीअ में गीचनि खे गावण बि चवंदा आहिनि।
सिंधी तोड़ सराइकी में जुड़ियल गीच आम राइज आहिनि। थर पारकर वारे एराज़ीअ में सिंधी गीचनि सां गॾु थरी मुहावरनि में रचियल गीच मक़ामी तौर मुरवज आहिनि। हाणे ख़ासि तौर ते गीच जेको हूंदो आहे, आसेरो जेको हूंदो आहे, उहो शाइरीअ में सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको ख़ुशीअ या शादीअ या मंगणे जे लाइ ॻायो वेंदो आहे, जंहिंमां उन जी ख़ुशी सां खे वाज़े हूंदी आहे। ये हिकु क़िस्म जी सादी शाइरी आहे जंहिंजो को ख़ासि फ़नी सिताब कोन्हे। कॾहिं इन में किथे किथे काफ़ियो हूंदो आहे त कॾहिं उहो बि कोन हूंदो आहे, पर उन में फितरी सादगीअ सां गॾु रस, रचाव ऐं रवानी हूंदी आहे। सिंधी गीच या सहरा सिंधी रहणीअ कहणीअ जा तर्जुमान आहिनि, जिन में सिंधी मख़सूस रीतुनि, रस्मुनि, ज़हनी लाड़नि, मिज़ाज ऐं फितरत जो अक्स नज़र ईंदो आहे। सूमरनि जे दौर 1300 ईस्वी खां अॻु जे माई मरखा शेखण जा गीच सिंधी शाइरी में अवाइली गीच मंझनि था। अहिड़ा सादा सलूना गीच हिन दौर ताईं आम ॻाईंदड़ औरतूं पंहिंजे ई ज़बान में ऐं ज़हन सां मौक़े ऐं महल जे मुनासिबत सां ठाहींदियूं ऐं ॻाईंदियूं रहंदियूं आहिनि। ठीकु आहे, इन में का ख़ासि या फ़नी जड़ जड़ाव न हूंदो आहे। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायां त हैत खां टुटल हूंदा आहिनि। कॾहिं इन में जेको हिकु सिट ढिघी थी वेंदी आहे त कॾहिं नंढी थी वेंदी आहे, पर उन में जेको आहे सो मौज़ू जेको हूंदो आहे उहो ख़ुशीअ वारो लाॻापियल ज़रूरु हूंदो आहे। गीचनि जा मुख्य मज़मून कुंवार लाइ गह, घोट जी मेहंदी, घोट ऐं कुंवार जा कपड़ा ऐं घोट कुंवार जा सारा, घोट जी साराह वग़ैरह हूंदी आहे। गीत हिंदी शाइरी जी बुनियादी सिन्फ़ुनि मां हिकु आहे। गीत संस्कृत लफ़्ज़ खे जेके या गया मां वरितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे मीर अब्दुल हुसैन खान सांगीअ खे मञियो वेंदो आहे। रोशन अली, ठीकु आहे। संस्कृत लफ़्ज़ गे या गया मां वरितल आहे, जंहिंजी लुग़वी माना आहे ॻाइण। हीअ लोक गीत खां बिल्कुलु निराली शइ आहे। मुख़्तलिफ़ लुग़तुनि में गीत जी माना राग या ॻाइणो आहे। गीत लोक गीत खां घणो पोइ जी पैदावार आहे, जंहिंजी इब्तिदा फितरत ऐं मुहबत ऐं जज़्बे हेठि थी। आम तौर ते गीत उहो आहे जंहिंमें शाइर औरत जी ज़बानी दर्द ऐं फ़राक़ जा पुरसोज़ नग़मा ॻाईंदो आहे ऐं महबूब खे मुख़ातिब थी नेठाईअ सां पंहिंजो हाल ओरींदो आहे। चवनि था त जॾहिं का आस कर मोड़े कोसूर संग कढे ऐं का अख आली थिए, तॾहिं इंसान जी दिलि कुझु चवणु चाहींदी आहे, कुझु ॻाइणु चाहींदी आहे। इहे ई इंसान जा सभ खां नरम ऐं सवाझे ऐं सलोणी ॿोलीअ में बयानु कया वेंदा आहिनि, जिन में विछोड़े जा वॾ ऐं पिणीअ लाइ पुकारूं, सारवणियूं ऐं सूर ऐं विस्ल जी उमेद ई असुल गीत जा उनवान हूंदा हुआ। ठीकु आहे, अहिड़े क़िस्म सां जेका बुनियादी जेका अंदर जी कैफ़ियत आहे, उन कैफ़ियत खे वाज़े कयो वेंदो आहे इन गीत में। गीत छाकाणि त बुनियादी तरह हिंदीअ जी सिन्फ़ आहे, बुनियाद ईंद आहे त सभु बिल्कुलु हिंदी जी आहे, पर असां वटि हिंदीअ मां आई आहे ऐं सिंधीअ में बि साॻिए गीत जी हैसियत मुरवज आहे। इन करे इन में जेके लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि उन में बि रस ऐं भाव हूंदो आहे। गीत जा शाइर महबूब ऐं माशूक बदिरां हिंदी जा सुंदर निर्मल लफ़्ज़ पिया, प्रीतम ऐं सजन वग़ैरह इस्तेमालु कंदा आहिनि। ईअं ई सिंधी शाइर उन्हनि लफ़्ज़नि में पंहिंजी ॿोलीअ जा लफ़्ज़ मंठार, मिठड़ा, सजण, पिरी, सुपरी, सुहिणा, संगती आणे गीत जी सूंह में वाधारो आंदो आहे। हूअं बि ॿोलीअ ते दस्तरस ऐं अबूर न रखंदड़ शाइर सुठा गीत चई न सघंदा आहिनि, छाकाणि त इन लाइ ज़रूरी आहे गीत जो बादशाह जेको आहे उहो बर्दे सिंधी खे चयो वेंदो आहे। बाक़ी गीत जेको आहे उन खां पहिरियों किशन चंद बेवस चया आहिनि, सिंधु परवीन। ठीकु आहे। जदीद गीत सिंधी शाइरीअ में ईस्वी 1920 धारे आयो। उन खां अॻु मिर्ज़ा कलीज बेग, भेरूमल, मेहरचंद, मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर ऐं ॿियनि ॿारनि गीत लिखिया हुआ, जॾहिं त 1920 धारे सभ खां अॻु किशन चंद बेवस इन सिन्फ़ खे देश जे प्यार ऐं अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ नफ़रतुनि समेत तरक्की पसंद ऐं हक़ीक़ी कारज जी शाइरी तौर मुरवज करणु शुरू कयो। अवाइली गीत कार शाइरनि में हूंदराज दुखायल, खेलदास फानी, वलीराम बेंगवाणी फानी ऐं लुत्फुल्लाह जोगी ऐं हरी दिलगी अचनि था।
1946 में दुखायल जो मजमूओ संगीत फूल शाया थियो जंहिंमें संदसि अवाइली गीत शामिल दुखायल लुत्फुल्लाह बदवी ऐं शेख इब्राहिम खलील उर्ज़ी वज़न ते गीत लिखण जो तजुर्बो कयो पर एतिरो मक़बूल बणिजी न सघिया छाकाणि त गीत में ॻाल्हि मां साॻी कंदुमि त उन में फितरत आहे ऐं फितरती ॿोलीअ जो वधीक मिज़ाज हूंदो आहे जंहिंजे करे उन में आम ऐं सलोनी ॿोली खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे इन करे उहे के ताईं पाबंदियूं अहिड़ियूं सिर्फ़ु क़बूल करे न सघंदियूं आहिनि हाणे ही गीत जो नमूनो अव्हांजे साम्हूं आहे इन खे तव्हां ॾिसो तव्हां पढ़ो छाकाणि असां इन जी पहिरीं वज़ाहत करे चुका आहियूं ठीकु आहे सुभाणे बि असां इंशाअल्लाह इन्हनि साॻियुनि ई सिन्फ़ुनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं सिन्फ़ुनि ते ई वधंदा रहंदासीं त जीअं असांखे मुकमल ॼाण मिली सघे ही हिकिड़ो गीत हे ॿियो गीत तव्हांजे साम्हूं आहे ठीकु आहे असां गीत ते ख़तमु कयूंसि था त हुनजो मुंहिंजी प्रेज़ेंटेशन में अञा शयूं रहियल आहिनि ऐं पयूं आहिनि मुसदस आहे रुबाई आहे मुसदस आहे हिन में कताऊ आहे इन में ई जेको आहे सो अॻिते बेत बि आहे सुभाणे असां हिन सुभाणे ॻाल्हाईंदासीं जीअं असां बहितर नमूने सां वरी हिनखे सम्झी सघूं छाकाणि रुॻो ड्रोड़णो कोन्हे को असांखे ॻाल्हियुनि खे सम्झणो आहे इंशाअल्लाह सुभाणे असां हिनखे वधीक सम्झंदासीं अल्लाह हाफ़िज़